पाण कंहिं बि वक़्तु फिल बदी ऐं छह शेर चवण ते पूरी दस्तरस रखंदा हुआ। संदन दौर में जेके ॿिया वॾा मशहूर शाइर खान अॻु हुआ या खान पोइ हुआ, उन्हनि जा नाला बि आउं जी ख़िदमत पेश कंदुसि त हमल साईं कहिड़नि शाइरनि जे विच में मौजूदु हो जॾहिं वॾा वॾा शाइर सिंध में मौजूदु हुआ। जीअं मिसाल तौर ते संदन ज़माने खां थोरो अॻु में सरकार सचल सरमस्त, मरसीअ जा अज़ीम शाइर सैयद साबित अली शाह साहिबु, असांजे रोहड़ीअ जा बेदिल फ़क़ीर बेकस फ़क़ीर मिस्री शाह इमाम नसरपुर में मौजूदु हुआ। मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगी ऐं गॾोगॾु गदा शाह, मिर्ज़ा कलीज बेग जहिड़ा बि वॾा ज़बरदस्त गज़ल जा शाइर संदनी ज़माने जे आसपास हुआ। हमल साईं जे शानदार कलाम खे कुलियात हमल जे नाले सां डॉक्टर नबी खान बलोच साहब जिन सहेड़ियो, जेको निहायत मोहब्बत ऐं महिनत सां 1953 धारे सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां शाया थियो, जंहिंजा हिन वक़्त ताईं क़रीबन 7 एडिशन शाया थी चुका आहिनि। डॉक्टर बलोच साहब जिन लिखनि था त हमल फ़क़ीर खे जवानीअ में इश्क जी चोट लॻी, जंहिं खेनि रंगे लाल गुलाल करे छॾियो। संदन शाइरी सेहरफ़ी नुमा किस्सा ही रांझा ऐं बैतनि जे अंदाज़ में आहे। संदन हिकु बैत जो अंदाज़ जेको अवां कुझु देरि ॿुधो बि सही, हमल हिन हाल जो वेही कयमि वीचार त दिलि लॻी दोस्तीअ जो छा मुल्ह छा मिक़दार, त अकुल कयो अंदर मां नुक़्तो ई निर्वार, जे लॻे त लख हज़ार जे टुटे त टको ई न लहे। हमल सरकार जिन जा रेडियो ऐं टेलीविज़न ते ॻायल मशहूर काफ़ियुनि जा मुखड़ा जेके आहिनि उहे अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। वेही जा वेही ला याराणी यारनि मां, इहा काफ़ी फ़ुकरा खां सवाइ उस्ताद मंज़ूर अली ख़ान ॻाए उनखे सदा लाइ अमर करे छॾियो आहे। इहा राग भैरवीअ में उस्ताद मंज़ूर अली ख़ान ॻाई आहे। उस्ताद मोहम्मद जुमन ऐं ज़ेबुनिसा ॾोहीड़नि सां सिंगारे रेडियो हैदराबाद ते जेका काफ़ी ॻाई, उनजो मुखड़ो आहे पुठीअ पेर करे। अनवर हुसैन विस्तड़े जेका रेडियो हैदराबाद ते 2 काफ़ियूं संदन रिकॉर्ड करायूं आहिनि, उहे आहिनि अदा पांधी ऐं ॿी मोट मिठा मंठार। अली रज़ा राजपर साहब जेको ताज़ो तव्हांजे अॻियां ॻायो, पाण सानू शौक़ शोर मचाया शोर बि लोको, ही रागणी मोहिनी कल्याण ऐं झंझवटी आहे, जंहिंमें हुन इहा काफ़ी तव्हांजे आॾो पेश कई हुई। उनजो हिकिड़ो सुहिणो मुखड़ो आहे जेको सिराइकी शाइरी जो हसीन मुखड़ो आहे। नाल हमल दे भाल जो कीतस थिया ग़रीबां दा गौर वे लोको, लोकां लेखे चाक मंझिएंदा है दिलियां दा चोर वे लोको। हमल सरकार सिर्फ़ आशिकनि ऐं माशूकनि जा शाइर न हुआ, पर मीर टालपुरनि जी अयामकारीअ में जंहिं इस्तिसाली तबिके अवाम खे लुटियो फुरियो पिए, उन्हनि जी बि पाण पंहिंजी शाइरी में असांखे ख़बर ॾिनी अथनि। चवनि था त केरु कंहिंजो फ़रियाद सुणे ऐं केरु कंहिंजो अदाद करे, जिद सवार ॾिंगो सालार ॾिंगो दस्तार ॾिंगी तलवार ॾिंगी, कीअं अचे कम रास तंहिं जाइ सम्झ सुखन कर होश अमल। हमल कोटार ॾिंगो कमदार ॾिंगो मुख़्तियार ॾिंगो सरकार ॾिंगी। डॉक्टर बलोच साहब जेके ख़ुदि बि लॻाई क़ौम जा इंतिहाई अज़ीम शख़्सियतुनि में शुमार आहिनि। अवां सभिनी खे ख़बर आहे त सिंधी नसर में 20वीं सदीअ में शेख हयाज़ शाइरीअ में ऐं डॉक्टर बलोच साहब जिन लोक अदब में जेका ख़िदमत कई आहे, उहा सिर्फ़ु न फ़क़ति लॻारी क़ौम जे लाइ फ़ख़्र जो बाइस आहे, पर सॼी सिंधी क़ौम उन जे नाले ते फ़ख़्र करे थी। डॉक्टर नबी खान बलोच लिखनि था त हमल जी शाइरी अवामी जज़्बनि ऐं अहसासनि जो आईनो आहे। उमिरि जे पोइसे में हमल साईं इश्क जे मिजाज़ सां गॾोगॾु मनाजातूं मदाहूं ऐं मनाक़िब बि लातइदाद लिखिया, जेके कुलियात हमल में मौजूदु आहिनि। हमल सरकार पंहिंजी उमिरि जो आख़िरी हिसो बुज़ुर्गीअ दौरान ॻोठ महमूद लगारी या उन जे भरिसां ई किथे गुज़ारियो, जिते हिकु कंडीअ जे वण जे हेठां वेही पाण मकतब हलाइण लॻा ऐं ॻोठ राज जे ॿारनि खे इल्म ऐं अक़ुल जे रोशनीअ सां मालामाल कंदा रहिया। ईसवी सन मुताबिक़ 1878 में लॻभॻि 71-72 वरियनि जी ॼमार में पाण विसाल कयाऊं। हमल फ़क़ीर लगारीअ जे कुल कलाम खे डॉक्टर बलोच साहब कुलियात हमल फ़क़ीर जो नालो ॾिनो आहे। कुलियात खे पाण 3 हिसनि में विरहायो अथनि: सिंधी कलाम, सिराइकी कलाम ऐं हिंदी कलाम। कुलियात हमल अंदरि हीर रांझे किसे बाबति संदन शाहकार बैत ऐं काफ़ियूं ॾिनल आहिनि। हमल फ़क़ीर जे मज़ार ते सालियाने उर्स जी रवायत पुराणी आहे, पर अदब एहतराम ऐं मोहब्बत सां संदन मेले मचाइण में साईं सैयद इमदाद मोहम्मद शाह फर्ज़ंद सरकार साईं GM सैयद ॼाम ख़ान लगारी, डॉक्टर कुरैशी हामिद अली खानाई, ताज जोए, हाफ़िज़ मोहम्मद बख्श खासकली, डॉक्टर अब्दुल रज़ाक गांगरे साहब, कहानीकार मोहम्मद सिद्दीक मंगिए, अली नवाज़ दाहिरी साहब, मोहम्मद पनाह फरडे साहब, खूबसूरत शायर माणिक मल्ला, फयाज़ चंद कलेरी, उस्ताद कीर कोराई,
मीर मोहम्मद पीरज़ादे पाण मल्हायो ऐं हिन वक़्तु कुझु सालनि खां असांजो नौजवान साथी मोहम्मद साले कीरियो साहब मेले खे मचाइण जे लाइ कल्चर डिपार्टमेंट जे तावन सां ही मेला मचाए रहियो आहे ऐं उन जो सॼो सहरो असांजे वज़ीर साईं सईद सरदार अली शाह ऐं सेक्रेटरी मोहतरम साईं अकबर लगारी साहब ॾे वञनि था ऐं गॾोगॾु सकाफ़त खाते जा जेके सेक्रेटरी ऐं गॾोगॾु संदन डिप्टी सेक्रेटरी असांजा सलीम सोलंगी साहब हबीबुल्ला मेमण मौसीक़ी जी महफ़िलुनि खे मचाइण जे लाइ संदन ख़िदमतूं बेमिसल आहिनि। आख़िरी गुफ़्तगू आख़िरी ॻाल्हि त हमल फ़कीर लगारीअ जूं ॿ शादियूं थियल हुयूं। हिकु घर मां खेनि हिकु पुटु ऐं हिकु न्याणी ऐं ॿिए घर मां ॿिनि न्याणियुनि जो औलाद थियनि। फर्ज़ंद संदन लावलद ई गुज़ारे वियो जॾहिं उहा उतां पीढ़ी न हली सघी, इन करे संदन पीढ़ी ॾोहटनि ज़रिए जारी रही जिन में हाजी मियाँ जमाल ख़ान लगारीअ जी मदद सां असांजे डॉक्टर बलो साहब जिन कुलियात हमल तयारु कई। जी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ साईं वटि कलाम पाक मसनवी मौलाना रोम ऐं शाह अब्दुल करीम बुरड़ीअ वारे जो रिसालो ऐं नजुल बलागा हर वक़्तु साण साण हूंदा हुआ। ईअं असांजे हमल फ़कीर साईं वटि वरी शेख सादी जामी हाफ़िज़ रूमीअ जा किताब ऐं मसनवियूं हर वक़्तु मौजूदु रहंदियूं हुयूं। मुहक़िक़नि जो चवणु आहे त हमल साईं वटि पंहिंजी ज़ाती किताबनि जो बि चङो वॾो ज़ख़ीरो हो जेको पोयरनि वटि बेध्यानीअ जे करे ज़ाया थी वियो। हिन वक़्तु असांजी महफ़िल में न फ़क़ति अकबर लगारी साहब जिन आहिनि, ग़ुलाम क़ादिर चांडियो साहब आहिनि, ज़िले इंतिज़ामिया बि आहे ऐं उहा तवजो घुरे थी असांजे हमल फ़कीर लगारी साईं जिन जे मज़ार जी। इंशाअल्लाह असीं ईंदड़ साल जॾहिं ईंदासीं त उहो काशीअ जो हसीन रोज़ो हुनजो इफ़्तिताह ऐं हुनजो सॼो इंशाअल्लाह ग़ुलाम क़ादिर चांडियो साहब जी सरबराहीअ में सॼी सिंध गॾु थींदी ऐं हसीन असां हमल फ़कीर जे मज़ार ते गॾु थींदासीं। आख़िर में आउं संदन हिकिड़ो शेर पढ़ंदुसि। हमल साईं चवनि था त सजण सदाई सिक सजण सदाई सिक सिक बि नाव सजण जो हमल हुआसीं हिकु पर जुसे मंझि जुदा थिया।